अस्सलाम वालेकुम नाज़रीन, लीडर टीवी प्रोग्राम रूबरू सां गॾु आऊं आहियां कासिम राजपर। नाज़रीन, सॼी दुनिया में ख़्याल विकिरो थियनि था। ख़्यालनि जी दुनिया ते करोड़े अरबे डॉलर्स जी इन्वेस्टमेंट थिए थी। उहे ख़्याल अमेरिका खां वठी सॼी दुनिया में ऐं यूरोप में अचण खां पोइ असां वटि आया आहिनि ऐं उन्हनि आइडियाज़ ते जेका अॼुकल्ह सीड़प थिए पई, उन्हनि आइडियाज़ जे बुनियाद ते ई सॼी दुनिया तरक़ी जूं मंज़िलूं माणे पई। के नौजवान अहिड़ा बि आहिनि जिन सॼी दुनिया में अहिड़े क़िस्म जा कारनामा सर अंजाम ॾिना आहिनि जेके ॿुधंदे ॾिसंदे पहिरीं त एतबार नथो अचे, जॾहिं एतबार अचे थो त ॾंदे आङिरियूं अची वञनि थियूं। ऐं उहा हीउ जेको डिजिटल दौरु आहे, उन डिजिटल दौर में मार्केटिंग जा सीड़प जा सभा जेके बि रस्ता आहिनि उहे तब्दील थिया आहिनि। ऐं अॼु असां सां हिकिड़ो अहिड़ो ई नौजवान आहे, सिंधी नौजवान, जेको इन इरादे सां आयो आहे त मूंखे न सिर्फ़ु हिन डिजिटल स्पेस में पंहिंजो स्पेस ठाहिणो आहे ऐं उन स्पेस खे इस्तेमालु कंदे हू इब्तिदा हुन कराची, हैदराबाद ऐं उतां कई आहे, पर हू चाहे थो त मां पूरे पाकिस्तान में फैलिजां। अर्शद टालपुर साहिबु अॼु असांजो महिमान आहे। महिरबानी अर्शद, तव्हां अॼु ऑपरेशन सिट गो, हिकु त नालो मूंखे ॾाढो पसंदि आयो, वेहो ऐं हलो। हाणे बुनियादी तौर हीउ जेको ख़्यालु आहे, मूं जीअं पहिरीं ॻाल्हि कई त हीअ दुनिया आहे ख़्यालनि जी। तव्हां ख़्यालु पेश कयो ऐं उन मां पैसो कमायो। सॼी दुनिया में पाण वटि उहे माण्हू जॾहिं जिन तसवर बि न कयो त उहे अरब त नंढी ॻाल्हि आहे, खरबपति थी वेंदा। भला तव्हां वटि हीउ ख़्यालु आयो कीअं ऐं आहे बुनियादी तौरु ख़्यालु आहे छा? असांजे ॾिसंदड़नि खे थोरो ॿुधाइजो। साईं, बेसिकली असां पाण यूनिवर्सिटियुनि में पढ़ाया आहियूं, जामशोरे में, ऐं हैदराबाद कराची मूवमेंट असांजी रही आहे, या जेके पब्लिक कम्यूटर्स असां सभु तव्हां यूज़ कई हूंदी। असांजे मुल्क में खोड़ सारनि मसइलनि सां गॾु हिकिड़ो इहो बि हिकिड़ो वॾो मसइलो आहे ट्रांसपोर्टिंग जो। हाणे जेके फिगर्स आहिनि, तव्हां ॾिसंदा त 1000 माण्हुनि ते 7 माण्हू व्हीकल्स पंहिंजी ओन करे थो। उन में खोड़ सारा त बाइक्स वारा हूंदा, गाॾी वॾे रोड जी तमामु घटि माण्हू वटि ओन हूंदी। उन खां पोइ तव्हांजा इकनॉमिक फिगर्स इजाज़त कोन था ॾियनि जो तव्हां गाॾी वग़ैरह पंहिंजी वठी किराए ते वठी सघो या कुझु। त उन हवाले सां बेसिकली हाणे असां लास्ट ईयर खां सोचियोसीं पिए त कुझु अहिड़ो कमु कजे या अहिड़ी का शइ सोचिजे जेका सिर्फ़ु बिज़नेस न हुजे, पर हिकिड़ो वॾो प्रॉब्लम सॉल्विंग बिज़नेस हुजे, जंहिंजे पोयां हिकिड़ो काज़ हुजे, हिकिड़ो मक़सदु हुजे। त उन हवाले सां असां सोचे इन ते पहुतासीं त छो न ट्रांसपोर्ट सेक्टर में बहितरी आंदी वञे। लास्ट ईयर असां वटि कुझु सुठा वेंचर्स थिया, जीअं एयरलिफ्ट उस्मान गुल आहे असांजो दोस्त लाहौर मां, उन स्टार्ट कई। उन खां अलावा सोयल आहे जेका इजिप्ट जो हिकिड़ो स्टार्टअप आहे 2017 जो। त अहिड़ियूं कंपनियूं कुझु आहियूं जिन ट्रांसपोर्ट में बाक़ाइदे इंट्रा सिटी में हिकिड़ो पंहिंजो स्पेस ठाहियो, शहर अंदरि। पर हाणे हिकु शहर खां ॿिए शहर जो जेकी ट्रैवलिंग आहे उहा हिकिड़ी त हेक्टिक आहे। सही। ॿियो उन में हिकिड़ो पार्टिकुलर ईअं सम्झो त हुननि जा रूल्स एंड टर्म्स आहिनि, जीअं मिसाल तौरु पीक डेज़ में किरायो वधाए था छॾनि, या पाण थोरो सवली सिंधी में चऊं त हिकिड़ी माफ़ियाज़ आहिनि जेके हुन ते कब्ज़ो करे वेठियूं आहिनि, चई सघिजे थो, या चंद ईअं सघिजे थो चंद हुननि जेकॾहिं मोनोपोली आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि जी। ठीकु आहे। बहरहाल उन्हनि पोइ असां इन ते सोचे इन नतीजे ते पहुचासीं त छो न टेक्नोलॉजी जी हेल्प सां, हूअं त असां वटि हिकिड़ी ॿी अहिड़ी का ताक़त न आहे जो असां इन्हनि एॾे वॾे कारोबार में असीं अॻियां अची सघूं, पर टेक्नोलॉजी हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जीअं तव्हां शुरू में चयो त दुनिया सॼी खे ट्रांसफॉर्म करे पई। अॼु खां 20 साल पहिरीं कंहिंखे ख़बर हुई त मार्क ज़करबर्ग नाले हिकिड़ो माण्हू हूंदो हुजे, बट दुनिया जे 3 अरब माण्हुनि जी डेटा हूंदी। सही। ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसो था इलॉन मस्क जेको अॼु ॻाल्हि करे पियो त 50 लाख माण्हू मार्स ते मोकिलंदुसि। सही। त बेसिकली इहे ख़्याल ई आहिनि। अली बाबा, पर खोड़ आहिनि असां वटि हिते पाकिस्तान में लोकली दराज़ आहे, या अहिड़ा मॉडल खोड़ अची चुका आहिनि, अहिड़ियूं सभई शयूं अची चुकियूं आहिनि। त उन हवाले सां असां सोचियोसीं त पोइ सिट ऐं गो, जेके सिंधी में चऊं जीअं तव्हां पहिरीं डिस्क्राइब कयो त वेहो ऐं वञो, त सिट गो जो उन हिसाब सां बुनियादु थियो। ऐं असां सिट गो ते वर्किंग कईसीं, जेको हूंदो आहे प्रॉपर तरीक़ो, प्लैनिंग, एग्ज़ीक्यूशन, हर हवाले सां स्ट्रेटजी मेकिंग कईसीं। पोइ असां कुझु पार्टनर्स आहियूं ऐं असां गॾिजी जेके। अच्छा, हाणे हिन में पाण 3 मॉडल या 4 चई सघूं था, कराची में या वॾनि शहरनि में ऑलरेडी हलनि पिया था। करीम आहे, उबर आहे, उहो सिर्फ़ु टैक्सी टाइप आहे। उनखां पोइ जेकॾहिं वॾे ट्रांसपोर्ट में असां वटि SWL ऐं एयरलिफ्ट आहिनि। तव्हां छा था सम्झो हीउ मॉडल उन्हनि खां मुख़्तलिफ़ आहे या उन्हनि जहिड़ो आहे? साईं, बेसिकली ईअं थींदो त हिकिड़ा आहिनि राइड पूलिंग, ॿिया आहिनि राइड शेयरिंग मॉडल्स। हाणे उबर या करीम उन्हनि जो हिकिड़ो स्पेस आहे त हू पंहिंजी न व्हीकल ओन करे सघनि था, न ई व्हीकल खे हू रेंट आउट करे सघनि था। इन ई तरीक़े सां एयरलिफ्ट ऐं सोयल जो जेको मॉडल आहे उहो बि असांजे मॉडल सां मिलंदा जुलंदा आहे, पर उहो शहर जे अंदरि आहे। हुननि जो हिकिड़ो स्पेस लिमिटेड आहे, उहो डिफाइंड एरियाज़ में कमु कनि था। त असांजो त स्पेस ऑल ओवर द पाकिस्तान आहे ऐं अनलिमिटेड आहे। इवन साउथ एशिया में बि अहिड़ी का कंपनी मूंखे नथी सुझे, असांजो स्पेस त इन खां बि वॾो आहे। त
त असां शहर टू शहर जी पहिरीं पाकिस्तान जो पहिरियों अहिड़ो स्टार्टअप आहे जेको शहर टू शहर इहा सर्विस ॾिए पियो ऐं उन खां अलावा असां लोकलाइज़्ड आहियूं असांजी ऐप में कुझु अहिड़ा बिल्ट इन फीचर्स आहिनि जेके शायदि ॿियनि में न हुजनि अच्छा हाणे तव्हां शुरू पिया कयो कराची खां हैदराबाद पहिरें मरहले में पोइ इनखे कीअं वसी कंदा या एक्सपेंड कंदा जी सर असां शुरू करे चुका आहियूं एक्चुअली अच्छा अॼु खां अॼु असांजो फर्स्ट डे हुयो ऐं असांजी माशाल्लाह फर्स्ट डे जी जेका ऑपरेशनल रिपोर्ट्स आहिनि उहे तमामु सुठियूं हुयूं असांजे सिंधी माण्हुनि खे या पाकिस्तान जे माण्हुनि खे इन शइ में इंट्रस्ट आहे हू सहूलियत खे अवेल करणु चाहिनि था स्पेशली इज़त वारे तरीक़े सां हिकु हंधि खां ॿिए हंधि वञणु चाहे थो बिल्कुलु ऐं स्पेशली लेडीज़ में तव्हांजो पब्लिक हूं त हरासमेंट हूअं ई घणी आहे पर पैसा ॾेई बेइज़ती कराइणु उहो आहे पंहिंजो ट्रांसपोर्ट बिल्कुलु ईअं ई चओ पैसा बि पंहिंजा ॾियूं ऐं बेइज़ती बि पंहिंजी करायूं सो उन हवाले सां लेडीज़ जे हवाले सां असांजी ॾाढी सेफ एंड सिक्योर आहे ऐं तव्हां हीअ त ज़बरदस्त थींदो छो जो ख़ासि तौर ते जेकॾहिं कराची हैदराबाद में उहे नियाणियूं जेके पढ़नि थियूं हितां खां हैदराबाद जी यूनिवर्सिटियुनि में या उतां जूं नियाणियूं हितां जे कराची जे तइलीमी इदारनि में उहे ॾाढो सेफली वञी सघनि थियूं सही बिल्कुलु असल में ॾिसो आम ट्रांसपोर्ट में हिकिड़ो नॉर्मल इशू आहे जेको डिस्कस कंदो आहियां तव्हां या असांजी का भेण अचे पई हैदराबाद खां त असां फ़ोननि ते लॻा पिया हूंदा आहियूं पुछंदा आहियूं बाबा किथे पहुते सिक्योरिटी पर्पज़ खां ऐं हुनखे ख़बर बि न हूंदी आहे छो त ॿारनि खे न आहे ख़बर त असां कहिड़े स्टाफ ताईं हींअर पहुता आहियूं सही आहे त हिन में तव्हांजी ट्रैकिंग आहे रेडार चई सघूं था बिल्कुलु ऐं उन खां पोइ तव्हां शहर जे जेके असां स्ट्रेटजी ठाही आहे स्टाफ जे हवाले सां उहा बि हिकिड़ी फैंटास्टिक आहे असां स्टाफ्स खे डिफाइंड अहिड़े तरीक़े सां करे छॾियो आहे जो सॼो कराची कवर थिए थो हैदराबाद सॼो कवर थिए थो इन में कस्टमर जी जेका वैल्यू आहे जेके रिक्शे उबर जा पैसा बचनि था हुनजा ॿियो हिकिड़े में जेको आहे त असां वटि थींदो आहे आमतौर ते हालांकि इहा पाण खे अहिड़ी ॻाल्हि करणु त न घुरिजे एक्सीडेंट थींदो आहे ख़बर न पवंदी आहे त इहो जेको माण्हू फोती आहे या ज़ख़्मी थी पियो आहे इहो आहे कुर छो जो असां डेटा ई कान हूंदी आहे जॾहिं असां हीअ वञूं था डिजिटल में त असांखे त ख़बर पइजी वई त कहिड़ो माण्हू किथां वेठो इन जो मोबाइल नंबर छा आहे ऐं नालो छा अथसि बिल्कुलु सही था चओ सर दुनिया में त डेटा वार थी हले ऐं डेटा खे चयो वेंदो त डेटा इज़ द फ्यूल ऑफ दिस 21st सेंचुरी मतिलबु 21वीं सदी जो पेट्रोल आहे त उन में डेटा ते जेका तव्हां वटि आहे तव्हां वटि सॼी एक्सेस आहे तव्हां माण्हू खे सुञाणे सघो था रिकग्नाइज़ करे सघो था उन माण्हू खे अप्रोच करे सघो था त बेसिकली डेटा ड्रिवन स्टार्टअप आहे ऐं कम्यूट सेक्टर में असां कुझु बहितरी कुझु सहूलियत जे हवाले सां अच्छा उन खां पोइ ॿिए मरहले ते तव्हां कहिड़े पासे पिया वेंदव सर असांजो बेसिकली जीअं मूं ॿुधायो त पाकिस्तान जी पहिरीं इंटरसिटी आहे त मूं वटि असां जॾहिं टेक एंड ट्रेवल जी जेको मेलाप कंदा आहियूं या हिननि जी जेका कम्बिनेशन जो सोचींदा आहियूं त उन में असांजे ॿ फैक्टर्स हूंदा आहिनि हिकिड़ो त उन रूट ते वधीक आमदोरफ़्त हुजे ऐं ॿियो उन रूट ते इंटरनेट जा यूज़र्स वधीक हुजनि सही जिते टेक्नोलॉजी माण्हू इस्तेमालु करे सघे टेक्नोलॉजी जो माण्हू इस्तेमालु करे सघे त उन टेक्नोलॉजी जे जेको पेनिट्रेशन आहे उहो पाकिस्तान जे खोड़ सारे रूट्स ते आहे जीअं लाहौर इस्लामाबाद सखर मुल्तान कराची सखर कराची कोयटा त अहिड़ा 8 रूट्स आहिनि जेके असां वटि आइडेंटिफाइड आहिनि विथिन 3 मंथ्स असां उन सभिनी रूट्स ते वञूं पिया अच्छा हाणे मां तव्हां कैंट स्टेशन खां हलिया मां बिना सबब जे भई तव्हांजी सर्विस मूंखे सिटको वणे थी ऐं बलोच कॉलोनी ते अदा वारो कजां मुंहिंजी गाॾीअ खे रोकजां पोइ तव्हां मूंखे कीअं खणंदव सर अॼु असां जीअं ऑपरेशन शुरू कयूं त असांखे इहा हिकिड़ी सुबुह जो तव्हांखे इंट्रस्टिंग वाक़ियो ॿुधाईंदो हलां त हैदराबाद खां ऑपरेशन शुरू थियो ऐं पोइ हुते मौजूदु हुयसि त अहिड़ा माण्हू असांखे मिलिया बेसिकली त स्टाफ्स ते ऐं असांजी गाॾी ख़ाली बि हुई असांजी गाॾी में 100% कैपेसिटी ज़ाहिरी ॻाल्हि आहे अॼु तव्हांजो पहिरियों ॾींहुं बिल्कुलु पर असां हिकिड़ो रूल सेट कयो आहे हिकु रूल नंबर 1 सिक्योरिटी ते को कॉम्प्रोमाइज़ न सही रूल नंबर 2 असांजी टाइमिंग फिक्स आहे हाणे 6 बजे हिकिड़ी गाॾी निकिरणी आहे त उहा 6 बजे ई निकिरंदी भले हुन में मुसाफ़िर वेहे या न वेहे हुजे या न हुजे टियों असां को बि लोकलाइज़्ड माण्हू जेको ईअं जी तव्हां इशारो कयो था भाउ बि उहो उन माण्हू खे असां न खणंदासीं अनलेस या त हुन असांजी ऑफिस साइट ऑफिस तां टिकट वरितो हुजे या हुन ऐप जे थ्रू असांखे बुक कयो हुजे बिल्कुलु तव्हांखे आइडेंटिफाई थींदो त फलाणी जॻह ते फलाणो माण्हूअ खे वेहणो आहे असां वटि स्टाफ ऑलरेडी लोकेट हूंदा आहिनि फलाणे स्टाफ ते एतिरा माण्हू बीठा आहिनि फलाणे स्टाफ ते एतिरा आहिनि त असांखे उहा ऑलरेडी डेटा मौजूदु हूंदी आहे नाला नंबर्स एवरीथिंग अच्छा हाणे तव्हां 3 महीननि जी 6 महीननि जी या साल जी जेका हिकमत अमली ठाणी आहे त तव्हां रूट्स केतिरा आइडेंटिफाई कया आहिनि ऐं गाॾियूं उते केतिरियूं हलाइण जो इरादो आहे सर आइडेंटिफाई असां रूट्स कया आहिनि 8 जेके असांजा मतिलबु फ्यूचर प्लैनिंग में अचनि था उनखे अलावा असां जेका असांजी प्लैनिंग हले पई असांजूं ॻाल्हियूं हलनि पियूं त असां हिन साल इनशाला तव्हांखे ॿुधाईंदे मूंखे ख़ुशी पई थिए त सिंध मां या सिंधी माण्हुनि मां असां पाकिस्तान जी वॾे में वॾी फ्यूचर इन्वेस्टमेंट हिन साल जी होपफुली असां करे कंदासीं आई एम नॉट सेइंग के करे वेंदासीं पर होपफुली असां छो त हिकिड़ो सेक्टर वॾो आहे त उन हिसाब सां हिन में गाॾियुनि जी प्लैनिंग बि उन हिसाब सां ई थींदी जेके असां बेसिकली प्लैनिंग ईअं कई असां हर 15 ॾींहं ते गाॾियुनि खे एक्सपेंड कंदा वेंदासीं अच्छा हाणे तव्हां वटि हीअ गाॾी जेको मॉडल आहे पाण ज़रूरु इहो कोशिशि कंदासीं त तव्हांजी तवसु सां उहो स्क्रीन ते बि ॾेखारियूं उहो मॉडल आहे कहिड़ो घणो सीटर्स आहे हिन मरहले में इहो सीटर तव्हां वधाईंदव अॻिते
कहिड़े नमूने सां? सर पहिरें मरहले में असां वटि 28 सीटर गाॾी आहे अच्छा, जेका ठीकु आहे। जेके सेलोन बि चवंदा आहिनि, सही, बिल्कुलु। उनजो लेटेस्ट मॉडल्स जेके बि आहिनि अवेलेबल उहे असां वटि गाॾी आहे। ऐं उन गाॾी में साफ़ सुथरियूं नयूं गाॾियूं आहिनि। सीट बाय सीट असां वटि उअं अरेंजमेंट आहे त उहो हिकिड़ो हेज़िटेशन माण्हुनि खे न थींदी। ओके। ऐं इवन विच ते इहो स्टूल लॻल कोन हूंदो? न न न बिल्कुलु ईअं न हूंदो। सो इन खे नेक्स्ट मरहलो जेको आहे त उन में असां कुझु लग्ज़रियस गाॾियूं में इंट्रोड्यूस कराईंदासीं जंहिंमें कंफर्टेबल रिलैक्स सीट हूंदी मेडिकल पॉइंट ऑफ व्यू सां, जंहिं ते माण्हू सुम्ही सघे। उन खां अलावा उनमें मोबाइल जी चार्ज मतिलबु वॾियूं इन खां वॾियूं? बिल्कुलु बिल्कुलु। मोबाइल जी चार्जिंग फैसिलिटी हूंदी, वाईफाई जी त हूंदी। ऐं तव्हांखे ॿुधाईंदे मूंखे ख़ुशी पई थिए तुंहिंजो मॉडल तयारु आहे। ऐं ड्राइवर निंड न कंदो, इहा बि गारंटी? इन जी गारंटी आहे, छो जे करे ड्राइवर जी ड्यूटी जॾहिं तव्हां 8 कलाक करे वेंदा ड्राइवर निंड न कंदो। बेसिकली इहो लेबर लॉ असां वटि फॉलो कंदा सही। आहिनि, इन करे ड्राइवर निंड थो करे। तव्हां हिकिड़े माण्हू खां 8 कलाक जी जॻह 15 कलाक नौकिरी वठंदा तूं सुम्हंदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पोइ सुम्हण खां पोइ त पोइ घणनि खे उहो सुम्हारे छॾे थो, तव्हांखे असां यादि आहे। बिल्कुलु सही। अच्छा, पाण सिंध मां जेकर रूट्स जी ॻाल्हि कयूं, छो जो पंहिंजो ॾिसंदड़ ऐं सिंधी में प्रोग्राम कयूं त जीअं हुन ख़बर पवे त उहो सुभाणे सेट गो ते वञणु चाहे, हिकु त उहो एप तव्हांजी डाउनलोड करे कीअं करे उहो तव्हांखे ॿुधायो, ऐं हू थोरो तरीक़ेकार ॿुधाए त उहो कहिड़े नमूने सां तव्हांखे ट्रेस आउट करे सघे। सिंध जे हवाले सां मूंखे ॿुधाईंदे हिकिड़ी मतिलबु ईअं ख़ुशी सां गॾु फ़ख़्रु बि महसूसु थिए पियो त पाकिस्तान जी पहिरीं इन क़िस्म जी एप आहे जेका सिंधी ॿोली में अवेलेबल आहे। सही। तव्हांजी छो त आउं पाण बि सिंधी आहियां ऐं पाण सभु सिंधी आहियूं, मार्केट बि असांजी सिंधी आहे। सही। असां वटि हिकिड़ो कॉमन रिदम आहे, असां पंहिंजी मार्केट में ई पंहिंजी लैंग्वेज में था हिकिड़ो ख़ौफ़ बि हूंदो आहे, हिकिड़ो ख़ौफ़ हूंदो आहे दादा मां लाइक सीड़प कयां थो, मुंहिंजी इहा सुञाणप मुंहिंजे लाइ प्रॉब्लम त न कंदी? साईं हाणे इहो हिकिड़ो वॾो इशू आहे जिते तव्हांजी 62% जेका लास्ट 2017 जे सेंसस आहिनि 62% पॉपुलेशन सिंधी हुजे ऐं मुसाफ़िर बि सिंधी हुजे, मुसाफ़िर बि सिंधी हुजे, उते तव्हां पंहिंजी लैंग्वेज खे मार्केटेबल लैंग्वेज नथा ठाहियो। ऐं असां चवंदा आहियूं त सिंधी ॿोली बचाइण जो तरीक़ो आहे त तव्हां कारोबारी ॿोली ठाहियो। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। त उन ॿोली खे तव्हां नथा इस्तेमालु कयो त असां मूंखे त इहो बिल्कुलु ॿुधाईंदे फ़ख़्रु बि थिए पियो त असां हिन ॿोली खे कारोबार में आंदो आहे त सिंधी में ई अवेलेबल आहे। तव्हां गूगल प्ले स्टोर ते को बि वञे माण्हू गूगल प्ले स्टोर ते वञी ऐप खे डाउनलोड करे उन में पंहिंजी जेका बेसिक डेटा आहे उहा फिल करे ऐं उन खां पोइ उनजी लोकेशन जे हिसाब सां स्टाफ अची वेंदा हलिया, पोइ जेको स्टाफ उनखे नियरेस्ट हुजे उतां खां बुक करे। सिंपल तरीक़ो इहो आहे। ॿियो तरीक़ो इहो अथव त अगरि अञा बि नथो थिए तव्हां हैदराबाद में असांजे ऑफिस ते वञो, हू तव्हांजी बुकिंग करे ॾींदा। अच्छा, हाणे मूंखे ॿुधायो त कराची मां तव्हां वटां कहिड़ा कहिड़ा स्टाफ आहिनि? मूंखे सुभाणे वञिणो आहे हैदराबाद, त ताज कम्पलेक्स मूंखे अचिणो आहे, अलसफ स्क्वायर अचिणो आहे, या मूंखे इन झंझट में न आहे पवणो? सर आउं तव्हांखे इन ॿुधाईंदो हलां त असां वटि जेका लास्ट डे ते मूं हिकिड़े ॿिए शो में बि डिस्कस पिया कयो त हिकिड़ी CPV हूंदी आहे, कंज़्यूमर परसीव्ड वैल्यू। उनजो मतिलबु इहो हूंदो त टोटल तव्हां का शइ वठो था, जी मिसाल तौर हिकिड़ो मोबाइल वठो था, उनजा पैसा केतिरा न उनजे बदिले में छा तव्हांखे ओतिरी वैल्यू मिली आहे, पेन या कंहिं बि शइ खे वठो था। बिल्कुलु सही आहे। हाणे उहा CPV असांखे हैदराबाद खां अगरि को हिकिड़ो माण्हू हिते अचे थो, पहिरीं ॻाल्हि तूं हिकिड़े ख़राबु क़िस्म जे ट्रांसपोर्ट में अचे थो, उन खां पोइ हू लहे थो सोराब ॻोठ ते या लालू खेत ते या ताज कम्पलेक्स ते। हाणे हुनखे अचिणो आहे शारा फैसल, त उहो 200-250 रुपया रिक्शे जा ॿिया भरे वरी वापसी उते भरे थो, उन खां पोइ वरी वञी लहे थो पंहिंजे स्टाफ ते। हुनखे जेको 400-500 रुपये में सवारी पए थो उहा वञी पए थी 1000-1200 रुपये में। असां उहो टोटल CPV कैलकुलेट 1000-1200 वारी ॾियूं था सिर्फ़ु 400 रुपये में। अच्छा, असां 400 रुपये में तव्हांखे हैदराबाद जो मिसाल वठो, तव्हांखे हैदराबाद जा स्टाफ ॿुधाईंदो हलां, पोइ कराची जा तव्हांखे ॿुधायां थो। हैदराबाद खां तव्हां महमदी चौक जेको लास्ट स्टॉप आहे असांजो लतीफ़ाबाद मोड़ जंहिंखे चवंदा आहियूं पाण बुलेवर्ड मॉल जे साम्हूं, उतां खां पहिरियों स्टॉप आहे। पोइ महमूद गार्डन वटि लतीफ़ाबाद नंबर 7 में स्टॉप आहे। उन खां पोइ तव्हांजो पूनम पंप सॼी कासिमाबाद जो विच आहे, उते स्टॉप आहे। आगा खान वटि असांजो स्टॉप आहे। उन खां पोइ आख़िरी स्टॉप बादुआ गेट ते आहे। वरी जॾहिं कराची अचूं था त कराची में तव्हांजो पहिरियों स्टॉप सफ़ूरा आहे। जोहर जो को माण्हू हुजे, को सचलकोट साइड जो माण्हू हुजे, उनजे लाइ सफ़ूरा बहितरीनु जॻह आहे। सही। थोरो अॻियां अचूं था तव्हांखे शारा फैसल ते को जॉब वारो माण्हू अचे थो त शारा फैसल जे विच बलोच कॉलोनी ते मुंहिंजो बलोच पुल ते असांजो स्टॉप आहे। टियों स्टॉप असांजो आहे कयूमाबाद ते, जेको कोरंगी जा मज़दूर माण्हू सिंधी या को बि ट्रैवल करे थो। चोथों स्टॉप जेकर डिफेंस क्लिफ्टन जो लग्जरीज़ माण्हू ट्रैवल करणु चाहे थो, पंहिंजे घर जे नियर लहणु चाहे थो, पंजाब चौरंगी ते आहे। पंजों स्टॉप तव्हांजे लाइ मौजूदु आहे कैंट स्टेशन ते। तव्हांखे कराची खां हैदराबाद वञिणो आहे या हैदराबाद खां कराची अचिणो आहे, तव्हां जिथे वेठा आहियो उते ई तव्हां ऐप खोलियो, तव्हांखे पंहिंजा नियरेस्ट स्टॉप मिली वेंदा। सही। अच्छा, हाणे मां सीड़प करणु चाहियां थो, तव्हांजे इन कारोबार में भाईवार थियणु चाहियां थो, उन लाइ छो जो जॾहिं हीउ ऐं मूंखे ख़बर आहे त हीउ कारोबार तमामु ज़बरदस्त तरीक़े सां एक्सपेंड थी सघे थो, तमामु वॾी तरक़ी करे सघे थो। उहो मॉडल तव्हांजो कीअं आहे? सर सीड़प गाॾी में बेसिकली 3 मॉडल आहिनि हूंदा आहिनि हिन क़िस्म जे बिज़नेस में न। पहिरियों मॉडल हूंदो त वेंडरिंग। तव्हांखे आउं इहो चवां त साईं तव्हांजो 5 गाॾियूं असां हिन रूट ते लॻायूं था, 8 गाॾियूं तव्हां वठी ॾियो, हिकिड़ो तरीक़ो इहो हूंदो आहे। जेको तरीक़ो हींअर शायदि असांजे लाइ मतिलबु असां इहो करियूं पिया, ऑलरेडी इहो करियूं पिया, पर इहो असां कुझु वेंडर सां करियूं पिया, एतिरो घणो एक्सपेंड हींअर फ़िलहाल पहिरें मरहले में न पिया करे सघूं। ॿियो असां वटि जेको तरीक़ो हूंदो आहे उहो इहो हूंदो त असां कंहिंखां डायरेक्ट असां पंहिंजी कंपनी में भाईवार ठाहियूं।
हुनखे चवंदो बाबा 5% 10% जेके शेयर आहिनि हूं त असांजो स्पेस मतिलबु वैक्यूम जेको असांखे इन्वेस्टमेंट जनरेट करणी हुई असां करे चुका आहियूं, पर आउं तव्हांजे शो जे तवसुत सां इहो चई सघां थो थोरे घणे परसेंटेज लाइ सिंधी माण्हुनि लाइ एटलीस्ट ओपन आई आहे शइ अञा। सही। ऐं टियों मॉडल जेको हूंदो आहे उहो हूंदो आहे फ्रेंचाइज़िस मॉडल, जेको असां फ्यूचर में फ्रेंचाइज़ त वेंदासीं त पोइ उन में असां उहो पॉसिबिलिटीज़ आहिनि। पॉसिबिलिटीज़ आहिनि। अच्छा, हाणे हिन शो जे वसीले खां तव्हां ॻाल्हि करणु चाहियो ऐं तव्हां रूबरू में असांजे महिमान आहियो, त हिकु ख़ासि तौर ते उहो नौजवान जेको सॼो ॾींहुं हिन खे त इस्तेमालु करे थो पर हाकारी मक़सद लाइ नथो करे, हालांकि किरोड़े अरबे रुपया हिन में पिया आहिनि। बुनियादी शइ आहे त मां पंहिंजो डेटा विञायां थो, हासिलु कुझु नथो कयां, ऐं तव्हां उहो हासिलु करण जे मरहलनि मां गुज़री आहियो। तव्हां जीअं मूंखे ॿुधायो त तव्हां अॻु में ऑलरेडी अहिड़ा मार्केटिंग जे हवाले सां डिजिटल मार्केटिंग में कमु करे चुको, पाण सर्टिफाइड आहियो डिजिटल मार्केटर। कीअं सिंध जो नौजवान हिन खे इस्तेमालु करे, हीअ जेका मुसीबत बि बणियल आहे इन खे मौक़नि में कीअं तब्दील कयूं? सर, आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जे हवाले सां असां लास्ट जॾहिं अयूब खान जे दौर में हिकिड़ो इकोनॉमिक, छो जो हिकिड़ो डमी क़िस्म जो इकोनॉमिक रेवोल्यूशन आयो, ओवरऑल इंडस्ट्रीज़ कुझु ठहियूं हुयूं इंडस्ट्रीज़, त असां वटि उन टाइम ते सिंधी माण्हू या ओवरऑल असां मिस करे छॾियो, छो त असां वटि रिसोर्सिस कोन अवेलेबल आहे, ख़ासि तौर ते ॻोठ स्पेस कैप्चर न करे सघियासीं। जो ॿियो जेको आयो तव्हांजो कराची जी पोर्ट जो आयो रेवोल्यूशन, पोर्ट जो तंहिंमें ब्रोकर्स थिया माण्हू ऐं पोर्ट ऐं शिपिंग में विया, उन्हनि उहो बि मिस करे छॾियो। तॾहिं तव्हां वटि हिकिड़ी दलील हुई त बाबा असांखे सियासी तौर ते विक्टमाइज़ कयो वियो पियो, जेको हिकिड़ो हक़ीक़त बि आहे हिकु हद तक, या तव्हां इहो उन टाइम ते चई सघिया त बाबा असां वटि ओतिरियूं रिसोर्सिस कोन हुयूं। अॼु जे दौर में जीअं तव्हां हीअ ॻाल्हि कई, अॼु जे दौर में जेके असीं इकोनॉमिक में चवंदा आहियूं एसेट्स या रिसोर्सिस जेके बिज़नेस करण लाइ खपनि, उहो सिर्फ़ु हीअ आहे। सिर्फ़ु हीअ अगरि कंहिं वटि आहे स्मार्ट फ़ोन या डेटा हलाईंदड़ फ़ोन जंहिंमें डेटा हले पई, त इन खां वॾो को एसेट या वेपन अॼु जे दौर में आहे ई न कंहिं बि माण्हू वटि। हाणे इहो असां ते मुनसिर आहे त असां इनखे कीअं था यूज़ कयूं। दुनिया इन खे यूज़ करे अलाए किथे पहुची चुकी आहे। तव्हांजो बांग्लादेश जो मिसाल वठी सघो था, तव्हां बांग्लादेश जी अॼु मुंहिंजे ख़्याल सां 3rd मोस्ट फ्रीलांस कंट्री आहे दुनिया में। पाकिस्तान पोइ साल 4थे नंबर ते आहे, पर सिंधी माण्हू अञा कोन आयो हिन में। सिंधी माण्हू हिन वेपन खे अञा तक सही हलाइण शुरू ई न कयो। सही। त असांखे असां त गाना वाना ॿुधंदा आहियूं न, गाना ॿुधंदा आहियूं, हिक ॿिए खे गारियूं वारियूं फेसबुक ते जाम ॾींदा आहियूं। ॿियो असां वटि हिकिड़ो अजीब हिकिड़ो कल्चर आहे त असां हिक ॿिए खे नंढ वॾो ॾेखारींदा आहियूं हासिल करणु। हिकिड़ो फेसबुक खे असां मतिलबु जी पोइ गारियुनि लाइ ओताक सम्झे भई हिते वेही हिक ॿिए खे गारियूं ॾींदा। बिल्कुलु बिल्कुलु। पोइ दौर में इहो ॻोठनि में हूंदो आहे फलाणे वॾेरे खे फलाणे वॾेरे कुझु चयो, उहो सभु सिस्टम अची वियो। पर हिन वेपन खे अगरि को इस्तेमालु करणु सही चाहे, ऐं ख़ासि तौर ते सिंध जे नौजवाननि सां अपील कंदुसि या उनखे ॿुधाईंदुसि त मुंहिंजा दरवाज़ा हमेशह हुन वटि खुलियल आहिनि, मुंहिंजी ऑफिस ते अची सघनि था, कहिड़े बि टाइम मूंखे फ़ोन करे सघनि था, ऐं उनखे कंहिं बि क़िस्म जी गाइडेंस खपंदी त आउं पाण पर्सनली तौर ते हाज़िर आहियां। पर उन सां गॾो गॾु मुंहिंजी गाइडेंस खां वधीक गाइडेंस हिन वटि हिन स्मार्टफोन वटि पई आहे, जंहिंमें गूगल दुनिया जो सभिनि खां सुठो टीचर आहे, यूट्यूब दुनिया जो सभिनि खां सुठो टीचर आहे। इहे सभु शयूं असां वटि उन्हनि पंहिंजूं अकेडमीज़ खोलियूं आहिनि। बिल्कुलु डिजिटल अकेडमी खुली पई आहे। बिल्कुलु बिल्कुलु। त आउं चवां थो सिंधी माण्हू खे त हिन खे सही यूटिलाइज़ करे, इन शइ जो बेनिफिट वठे, इन शइ खे प्रॉपर तरीक़े सां इस्तेमालु करे। ऐं सिंध में यकीन कंदो तव्हां सिंधी माण्हू में इनॉर्मस टैलेंट आहे। ऐं मतिलबु दावे सां चई सघां थो त मूं दुनिया जी काफ़ी नेशनलिटियुनि सां गॾु कमु बि कयो आहे, UAE में, हिते बि ॾिठियूं आहिनि। सिंधी माण्हू वटि इनॉर्मस पोटेंशियल आहे, जाम पोटेंशियल आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे हिकिड़ी गाइडेंस, पहिरीं ॻाल्हि थी वियो त असांजे वॾनि गाइडेंस जो थोरो हिकिड़ो मसइलो आहे काउंसलिंग जो, उन खां पोइ उनजो टाइम जो सही यूटिलाइज़ साढ़ा सद बस में आहे थोरो घणो। इहा तव्हां साईं नेचुरल बीमारी आहे पंहिंजी क़ौम जी। पाण वटि अली मुर्तज़ा जी मिसाल आहे ज़बरदस्त। पाण वटि नौजवान अली मुर्तज़ा सोलंकी सेवण मां करे पियो थो, ऐं हुनजो जेको ख़्वाबु आहे उहो त सिंध जी सॼी तक़दीर तब्दील करे सघे थो जेकॾहिं उहो ख़्वाबु साबिया थी वञे। ऐं यकीन आहे त जेके नमूने सां उहो कमु करे पियो थो त ज़रूरु हुनजो मॉडल इंशाअल्लाह। मुंहिंजो सुठो दोस्त आहे, असां हमेशह गॾु वेंदा आहियूं त हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहियूं त सॼी सिंध जो जेको मुस्तक़बिल आहे, असां ॿई इहो ई सोचींदा आहियूं त हिकिड़े स्टार्टअप जी मार आहे। बिल्कुलु सही आहे। हिकिड़ो अगरि असां स्टार्टअप त सिंध मां करे वियासीं, को फेसबुक जहिड़ो, को व्हाट्सएप जहिड़ो, को उबर जहिड़ो, त बाक़ी सभु रेस्ट ऑफ द थिंग्स ऑटोमेटिकली तब्दील थी वेंदियूं। सही। आख़िरी नौजवान खे पैगाम कहिड़ो ॾियणु चाहींदा? नौजवान खे इहो चवणु चाहींदुसि त ख़ुशूसी तौर ते IT जी जेका दुनिया आहे इन जी तरफ़ अचो। हीअ जेको तव्हांजे हथ में अवेलेबल वेपन आहे, इन खे जेके मोबाइल फ़ोन, इन खे प्रॉपर इस्तेमालु कयो। ऐं यकीन कयो, तव्हां चाहियो त सिंधी क़ौम जंहिं दुनिया खे पहिरें दफ़ा जीअण जो नक्शो सेखारियो हुयो, असां त 5000 साल पहिरीं ई सुधरियो हुआसीं, त तव्हां हिन दुनिया खे वरी हिकिड़ी ॿियो दग ॾेखारे सघो था, ऐं उहो सिर्फ़ु सिंधी ई ॾेखारे सघनि था। इहो मुंहिंजो ईमान आहे। अरशद, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, असां हिन नौजवान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हुनजो हिकु हिकु लफ़्ज़ में सचाई आहे ऐं अमली इंसानु आहे।
हुन करे ॾेखारियो आहे। ऐं असां समूरनि उन्हनि नौजवाननि खे अपील कंदासीं, गुज़ारिश कंदासीं, हथ जोड़े अपील कंदासीं त हीउ जेको हथियार आहे इन खे जेकॾहिं हाकारी इस्तेमालु कंदव त पोइ ही मार्क ॿिया टिया जेके बि आहिनि न, इहे के वॾियूं ॻाल्हियूं न आहिनि। अली बाबा जो मॉडल तव्हांजे आॾो आहे, इहे के वॾियूं ॻाल्हियूं न आहिनि। बुनियादी ॻाल्हि इहा आहे त तव्हां हिन शइ जो इस्तेमालु हाकारी कयो। ॿियो जीअं असांजे दोस्त अरशद ॻाल्हि कई त IT पासे अचो, डॉक्टर इंजीनियर बिल्कुलु असांखे खपनि, पर दुनिया जी में जेका मार्केट में खपत आहे, जेको शइ खपंदी आहे माण्हू उन पासे वञे। हींअर खपत IT जी आहे, इन पासे अचो, ॿियूं शयूं बिल्कुलु वक़्त सां गॾु मौजूदु हूंदियूं आहिनि, उन पासे वञी सघिजे थो। ऐं हीअ असांजे नौजवान जो जेको हीउ मॉडल आहे, तव्हां इज़त भरियो ट्रांसपोर्ट जो तरीक़ो इस्तेमालु करणु चाहियो था त कराची खां हैदराबाद ऐं हैदराबाद खां कराची वञो त पोइ सिट ऐं गो ही तव्हां लाइ ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो सफ़री सहूलियत बि हूंदी। ऐं तमामु 400 रुपए में जेकॾहिं तव्हां ॿुधायो त कहिड़ो पंहिंजो रूट आहे जिते तव्हांखे इज़त वारे तरीक़े सां, साफ़ सुथरे तरीक़े सां वञी तव्हां, ऐं सभ खां वधीक ॻाल्हि तहफ़ुज़ वारो जेको अहसासु हिन ट्रांसपोर्ट में तव्हांखे मिलंदो, शायदि ॿिए ट्रांसपोर्ट में न मिली सघे। असांखे ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।